हींअर मौजूद आहियूं जाती जी साहेली पट्टी जे ॻोठ मामू मला में, जिथे हिकु मासूम जेका 7 वरनि जी जेका पंहिंजो निंगरी आहे उहा पेट्रोल सूंघण ऐं पीअण जी आदी थी वई आहे। उन हवाले सां उते जी पहुता आहियूं। उते जा वारस बि जेके निंगरी जा जेके मौजूद आहिनि उन्हनि खां पुछूं था त उहो कीअं आदी थी आहे। 2 साल जेको से थी विया आहिनि, पेट्रोल पीए थी या सूके थी, पर सॼो ॾींहुं 24 कलाक पेट्रोल हथ में आहे। अच्छा, हा। पोइ हुनजो कीअं थियो भला? तव्हांजो पेट्रोल घर में हूंदो आहे छा, कीअं हूंदो आहे? न, बसि मोटरसाइकिल जंहिंजो बि ॾिसंदी आहे तंहिं मज़ारा पेट्रोल ज़ोरी करे कढी वठंदी आहे। अच्छा, पोइ हुन में का तबियत में को ख़राबी वग़ैरह बि? बसि तबियत में इहे जे पेट्रोल हिनखे नथो मिले त पोइ घर में झेड़ो झगड़ो करे थी जेसीं ताईं हिनखे पेट्रोल मिले थोसि। अच्छा, हा। भला हुकूमत जे हिन लाइ कुझु करणु चाहे त छा थियणु खपे? न इहे बसि जेकॾहिं हुकूमत करे थी त ठीकु आहे, महिरबानी थींदी उन्हनि जी। 2 साल खनि थी विया आहिनि। इहे पीअंदी आहे का सूकींदी आहे असां कोन्हे, पीअंदी कोन आहे, भई सूकींदी आहे। अच्छा, बोतल सॼो ॾींहुं हथ में हूंदी? बोतल हथ में हूंदी आहे। जेको मोटरसाइकिल दुकानदारी आहे, दुकानदारी ते मोटरसाइकिल ईंदो आहे, जीअं सामान वठंदो आहे त हुन मां कढी वठंदी। अच्छा, हा, जेकॾहिं वधीक कोशिंदासीं त पोइ रोए थी, शोर करे थी। 2 साल खनि थिया आहिनि सूके ऐं पीए थी। ख़ुदा ॼाणे भई खणी शीशी हथ में पेट्रोल हलंदी मुड़े सॼो ॾींहुं? सॼो ॾींहुं। अच्छा, पोइ पेट्रोल किथां थी आणे? पेट्रोल मोटरसाइकिल को ॾिसंदी आहे, झोरे विझंदी आहे, हुन मां कढी लाहींदी आहे। अच्छा, हा, दुकान ते ईंदा आहिनि, हुन में झोरे पेट्रोल कढी पोइ इहे जेको त सूकींदी बुड़ंदी आहे, शीशी हथ में हूंदी आहे। पर हिन जो कॾहिं को डॉक्टरनि ॿियनि खे ॾेखारियो आहे, इलाज करायो आहे? न, इलाजु असां करायो कोन आहे। अच्छा, छाजे करे? छा की इलाजु इन करे कोन करायो त इलाजु हिन पए या न पए, चओ थी चरियो वीचारो ईअं हलंदो पवंदो। पेट्रोल नथो मिले त जहिड़ो झगड़ो करे थी, मोटरसाइकिल ॾिसंदी आहे, उहो झोरे हुन भञी हुन मां कढी पोइ पेट्रोल शीशी हथ में हूंदी आहे, पोइ रुअंदी राड़ियूं कंदी, पोइ भाई बुड़ंदी, पोइ पेट्रोल बुड़ंदो आहे, पोइ इहो जेको सही हूंदी आहे। 7 वरनि जी निंगरी जे वालिद सां बि ॻाल्हि ॿोल थी, उनजे ॾाॾे सां बि ॻाल्हि ॿोल थी, ऐं उनजे चाचे सां बि ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो चवण जो मक़सदु इहो ई आहे त जेको आहे सो 2 खां 2.5 साल थी विया आहिनि जेका इहो पेट्रोल पीअण ऐं सूंघण जी आदी थी वई आहे, जंहिंजे हथ में सॼो ॾींहुं जेका आहे सो बोतल हूंदी आहे। जंहिंजो मोटरसाइकिल वग़ैरह हिते पंहिंजे ॻोठ में अचे थो त उन मां ज़बरदस्ती ज़ोरी जेको आहे सो पेट्रोल कढी थी वठे, ऐं जेकॾहिं नथो मिले शरो करे थी, रोए थी, रड़े थी। वारसनि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं असांजी इन निंगरी जो इलाजु थी वञे, गवर्नमेंट इलाजु कराए त उन्हनि जा वॾा थोरा थींदा, अहसान थींदा। अली अकबर थईम, टाइम न्यूज़, जाती।